ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। लाड़कानी पुलिस पारां बाज़ियाब करायल शुमाइला उर्फ दुआ ब्रोही बयान बाद वारसन हवाले कई वई। पुलिस दुआ ब्रोही के 4th जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत में पेश कयो। गिरफ्तार कयल जवाबदार साबिर समू शाबान खेड़ो और बाकर खेड़ो के अदालत में पेश कयो। टिनी जवाबदारन मुख्य अगवा करे कराची में रखियो हो। दुआ ब्रोही जो ये चवण है अगवा कंदड़ जवाबदारन जिनसी ॾाढाई जो निशानो भी बणायो। दुआ जो बयान अदालत जवाबदारन जो जिस्मानी रिमांड मंजूर कंदे दुआ के संदस वारसन हवाले करे छड़ियो। अहम खबर अवां सां शेयर करायूं। लाड़काने पुलिस पारां बाज़ियाब करायल शुमाइला उर्फ दुआ ब्रोही बयान बाद वारसन हवाले। पुलिस दुआ ब्रोही के 4th जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत में पेश कयो। गिरफ्तार कयल जवाबदार साबिर समू शाबान खेड़ो और बाकर खेड़ो के अदालत में पेश किया वियो। टिनी जवाबदारन मुख्य अगवा करे कराची में रखियो हो। दुआ ब्रोही जो ये चवण है। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने में आवाज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ू खान जी। ज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी नाज़रीन के फ़नी ख़राबी सबब रिपोर्टर जो राब्तो कटिजी चुको है। अवां खे ॿुधायूं पिया त अदालत जवाबदार जो जिस्मानी रिमांड मंजूर कंदे दुआ के संदस वारसन हवाले करे छॾियो आहे। लाड़कानी पुलिस पारां बाज़ियाब करायल शुमाइला उर्फ दुआ ब्रोही बयान बाद वारसन हवाले कई वई आहे। पुलिस दुआ ब्रोही के 4th जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत में पेश कयो। गिरफ्तार कयल जवाबदार साबिर समो शबान खेड़ो ऐं बाकर खेड़ो खे भी अदालत में पेश कयो वियो।